सुप्रीम जुडिशियल काउंसिल जस्टिस मज़ाहिर नक़वी खे शोकास नोटिस जारी करे छॾियो। 14 ॾींहनि जे अंदरि जवाब तलब। नैब जे अॻूणे चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल ख़िलाफ़ रेफरेंस ख़ारिज कयो वियो। सुप्रीम जुडिशियल काउंसिल 29 मां 19 शिकायतूं ख़ारिज करे छॾियूं। 3 मेंबरनि तरफ़ां जस्टिस मज़ाहिर नक़वी खे शोकास नोटिस जारी करण जी हिमायत कई वई। शिकायतुनि जूं कॉपियूं बि जस्टिस मज़ाहिर खे फ़राहम कयूं वयूं आहिनि। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सदारत हेठि सुप्रीम जुडिशियल काउंसिल जे इजलास जी पधिराई जारी। आम चूंडुनि जे लाइ 28 जनवरी जी तारीख़ जो ऐलान जो इम्कान। ज़रियनि मूजिबि इलेक्शन कमीशन चूंडूं कराइण लाइ तयारी शुरू करे छॾी। 2 ॾींहनि खां पोइ सुप्रीम कोर्ट खे लिखत में आगाह कयो वेंदो। वफ़ाक़ी सरकार फैज़ाबाद धरणे जे ज़िम्मेवारनि जे तइयुन जे लाइ फैक्ट फाइंडिंग कमेटी जोड़े छॾी। अटॉर्नी जनरल फैज़ाबाद धरणे केस में अमल दरामद रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾी आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट जे 6 फरवरी 2019 जे फ़ैसिले ते अमल लाइ फैक्ट फाइंडिंग कमेटी जोड़े छॾी आहे। कमेटीअ में घरू ऐं बचाव वारे खाते जा एडिशनल सेक्रेटरीज़ ऐं डायरेक्टर ISI शामिल आहिनि। फैक्ट फाइंडिंग कमेटी शाहिदनि जा बयान कलमबंद ऐं फैज़ाबाद धरणे केस में ज़िम्मेवारनि तोड़े हैंडलर्स जो तइयुन कंदी। गैर कानूनी तौर तरसिल परॾेहनि जी नेकाली जी मुदत में वाध जो को बि इम्कान नाहे। परॾेहनि जी नेकाली लाइ ॾिनल अल्टीमेटम में रुगो 2 ॾींहं रहिजी विया आहिनि। जियो मैपिंग करे वरिती आहे ऐं प्लान बि तयारु आहे। निगरान वफ़ाक़ी घरू वज़ीर सरफराज़ बुगटी जी इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त कंहिं बि मुल्क में ईअं नाहे थींदो त दस्तावेज़नि खां सवाइ 12 खां 15 हज़ार माण्हू ईंदा वेंदा रहनि। 31 अक्टूबर खां पोइ गैर कानूनी परॾेहनि जे लाइ का बि जाइ नाहे। गज़ा ते इसराइल जी 20 ॾींहं बि बमबारी जारी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान इसराइली बमबारीअ में 480 फ़लस्तीनी शहीद थी विया। मजमूई तौर ते शहीदनि जो अंग 7000 खां वधी वियो। 18500 फ़लस्तीनी ज़ख़्मी, 2000 खां वधीक फ़लस्तीनी गुम। तबाह थियल इमारतुनि जे मलबे हेठि दबियल हुजण जो ख़दशो। सवे लापता। गज़ा जे अल ज़ैतून इलाइक़े में हिक ई ख़ानदान जी 4 माड़ घर ते बमबारी। 10 फ़लस्तीनी शहीद थी विया, केतिराई ज़ख़्मी। ॾखण गज़ा पटी जे ख़ान यूनिस पनाहगीर कैंप सातरी ख़ानदान जे घर ते बमबारी। 3 फ़लस्तीनी शहीद थी विया। नौसेरात कैंप में अल हुर ख़ानदान जे घर ते बमबारी। 8 ॼणा शहीद थी विया। हमास पंहिंजी क़ैद में मौजूद इसराइली शहरनि जी आज़ादी खे गज़ा में जंग बंदी सां मशरूत करे छॾियो। मीडिया रिपोर्ट्स मूजिबि हमास अख़बार अबू हमाद जो चवणु आहे त गज़ा में जंग बंदी ताईं इसराइली क़ैदियुनि खे आज़ादु नथो करे सघिजे। चीन जे परॾेही वज़ीर वांग जी जी वाशिंगटन में अमरीकी हममनसब एंटोनी ब्लिंकन सां मुलाक़ात। ॿितरफ़े नातनि खे वधीक मुस्तहकम करण ते इत्तफ़ाक़। चीन जे परॾेही वज़ीर चयो आहे त तामीरी ॻाल्हि ॿोल सां ॿितरफ़े नातनि खे वधीक मुस्तहकम करण जी उमेद आहे। चीन ग़लतफ़हमीअ खे घटाइण चाहे थो। भारत तरफ़ां वालाल कश्मीर में ज़ुल्म ऐं रियासती दहशतगर्दी जा 76 साल मुकमल। कश्मीरियुनि जी ख़्वाहिश जे उबतड़ कब्ज़ो करे संदन नसलकशी जो सिलसिलो अॼु बि जारी। भारतीय फ़ौज हथां हिन वक़्त ताईं 2,67,000 खां वधीक कश्मीरी शहीद थी चुका। भारतीय फोर्सिस अॼोके ॾींहुं 1947 ते कश्मीर ते हमिलो करे कब्ज़ो कयो हो। कश्मीरियुनि सां एके जे इज़हार लाइ सिंध समेत सॼे मुल्क में तक़रीबूं मुनक़िद करे रैलियूं कढियूं वयूं। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं। इस्लामाबाद में कश्मीरियुनि सां एके जे इज़हार लाइ रैली कढी वई।
सुलसुमा वारे वफाकी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो आहे त कश्मीरी अवाम ते ज़ुल्म जी तारीख़ ॾहाकनि ते ॿधल आहे। जबर वधण बावजूद कश्मीर में आज़ादीअ जी तड़प वधी आहे। भारत सलामती काउंसिल जे ठहराउनि जी भञकड़ी कई आहे। दुनिया में इंसाफ़ खां सवाइ अमन क़ाइम नथो थी सघे। भारतीय कब्जे में आज़ादी वालारिल कश्मीर जी आवाम जो बुनियादी ऐं जमहूरी हक़ आहे। ताक़त जे ज़ोर ते वालारिल कश्मीर जी आवाम जो आवाज़ नथो दबाए सघिजे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो कश्मीर जे कारे ॾींहं ते पैगाम संदसि चवणु आहे त भारत दुनिया में दहशतगर्द मुल्क जी हैसियत सां वाइको थी चुको आहे। वालारिल कश्मीर अॼु दुनिया जी सभ खां वॾी जेल आहे। शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे क़तल न कयो वञे हा त वालारिल कश्मीर भारत जे कब्ज़े मां आज़ाद थी चुको हुजे हा। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हर आलमी फ्लोर ते वालारिल कश्मीर जी आवाम जो आवाज़ बुलंद कयो। पीपल्स पार्टी कश्मीरियुनि जी राय शुमारी जो हक़ ॾियारण लाइ आवाज़ बुलंद कंदी रहंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कश्मीर जे कारे ॾींहं ते पैगाम। बिलावल भुट्टो ज़रदारी जी कश्मीर जे शहीदनि खे ख़राजे अक़ीदत ऐं वालारिल कश्मीर जे अवाम खे बि भेटा पेश। संदसि चवणु आहे त कश्मीर तकरार ख़िते में इस्तेहकाम ऐं दुनिया में अमन जो मसइलो आहे। जंहिं ॾींहुं आलमी बिरादरीअ खे इन तकरार जे हल बाबति पंहिंजी ज़िमेवारीअ जो अहसासु थींदो, कश्मीरियुनि जी सोभ हूंदी। थटे जो सूबाई तक PS 79 मीरपुर साकरो ख़त्म करण ख़िलाफ़ मीरपुर साकरो मां चूंडियल अॻूणी MPA ऐं PP अॻवान ससीफ अली जो इलेक्शन कमीशन इस्लामाबाद में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। ससीफ अली जो नामियारे कानूनदान शहाब ओस्तो मार्फत पिटीशन दाख़िल करे एतराज़ जमा कराए छॾिया। ससीफ अली जो चवणु आहे त सूबाई तक ख़त्म करण सां सामूंडी पट्टी जे माण्हुनि जो आवाज़ दॿाइण जी कोशिश आहे। लाहौर में 3 लखनि ते सूबाई तकबंदियूं कयूं वयूं आहिनि। ठटे में 5 लख खां वधीक आबादी ते सूबाई तक ठाहियो वियो आहे, जेको अवामी ख़्वाहिशुनि जे ख़िलाफ़ आहे। ठटे जी सामूंडी पट्टी जी आवाम जो आवाज़ दॿाइण न ॾिनो वेंदो। सिंध अवामी फोरम सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मैरिट जी लताड़ ख़िलाफ़ तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। 1 नवंबर ते धरणे जो ऐलान। सिंध अवामी फोरम जे कारकुननि जो हैदराबाद प्रेस क्लब वारो एहतजाज। म्यूनिसिपल ऑफिसर जे टेस्ट में 90 ऐं 93 मार्कूं खणंदड़ अहल नौजवाननि खे फेल करे सिफारिशी उम्मीदवारनि खे पास कयो वियो आहे। टेस्ट जी शफ़ाफ़ जांच कराए SPSC जे चेयरमैन ऐं मेंबरनि खे फौरी तौर ते मुअतल कयो वञे, अॻवाननि जो मुतालबो। दादूजी मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में उमेराबाद चांडियो जे 3 घर भातियुनि जे कतल केस जी ॿुधणी। उमेराबाद चांडियो केस जो फरियादी परवेज़ चांडियो इल्ज़ाम हेठि आयल अॻूणा MPA सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो अदालत में पेश। अॻूणो SHO करीम चांडियो भाउ जी वफ़ात सबबि अदालत में पेश न थियो। संदसि वकील पारां अदालत में दरख़्वास्त जमा। केस जे मुख्य शाहिद एजाज़ चांडियो खां आॾी पुछा गाछा मुकमल थियण खां पोइ सुभाणे ताईं मुलतवी। उमेराबाद चांडियो जो चवणु आहे त हू कातिलनि सां कॾहिं बि छा न कंदा। हीउ केस सिर्फ़ु हिन जो न पर समूरी सिंध जो केस आहे। सीनियर सहाफ़ी जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ जामशोरे में रैली। हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते एहतजाज जी रैली कढी इंडस हाईवे ते धरणो हयो वियो। एहतजाज जी अॻवानी कंदड़नि जो चवणो त जान मोहम्मद महर जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ समूरी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे, पर 2 महीना गुज़री वञण खां पोइ बि पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार न थियण पुलिस जी नाकामी आहे। समूरनि जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ ताईं तहरीक जारी रखी वेंदी। घोटकी ज़िले में भाण जा कारखाना हुअण बावजूद यूरिया भाण जी ब्लैक मार्केटिंग वारो मामलो संगीन थी वियो। वापारियुनि जी हिक हटी सबबि सारिन ऐं कपह जी ख़रीदारी ते गैर कानूनी कटौती जारी। गैर कानूनी कटौती खे रोकराइण लाइ इंतज़ामिया के बि क़दम न खंया।
आबादगारनि जो चवणु आहे त असां सां वॾो ज़ुल्म थी रहियो आहे पर इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। वक़्त ते खाद नथी ॾिनी वञे, गैर क़ानूनी कटौती कई पई वञे, फसलनि ते लखे रुपया ख़र्च कयूं था पर उहो बि नथो लहे। अंगारे ते अहम इजलास तलब DC आगा शेर ज़मान जो चवणु आहे त सरकार जे फ़ैसिले खां वधीक अघु वठंदड़ डीलर्स ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वेंदो। घोटकीअ में मुड़ुस पारां इत्तफ़ाक़ी गोली लॻण सबबि संदसि ज़ाल मारिजी वई। मीरपुर माथेलो रोड ते जेल भरिसां आबिद गॾाणी पारां पिस्टल मां मुबैना तौरु गोली छुटण सबबि फौज़िया थॾे ते मारिजी वई। गॾाणी बिरादरी जे माण्हुनि जो चवणु आहे त आबिद गॾाणी जी सालीअ खे पुट ॼमण ते ख़ुशीअ विचां फायरिंग सबबि इत्तफ़ाक़ी गोली लॻण सबबि वाक़ियो पेश आयो। हैदराबाद में पुलिस पारां 15 पुलिस मुक़ाबलनि समेत 17 केसनि में घुर्बल मंशात फ़रोश जे मुक़ाबले में मारिजण जी दावा। पुलिस मूजिबि चार्ली टंडो यूसुफ वेझो पुलिस जे मुक़ाबले में इंतहाई घुर्बल आइस डीलर सज्जाद सवारी मारिजी वियो। संदसि 3 साथी फ़रार थी विया। कार्रवाई दौरान क्रिस्टल आइस ऐं 2 क्लाशनकोव बरामद। कुंभ भर पासे वारनि इलाइक़नि में ओड़ीअ जे वबा ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक 2 मासूम भाउर हयाती विञाए वेठा। फोथियुनि जो अंगु टे थी वियो। ॻोठ बेगो ख़ान चांडियो में ओड़ीअ विघे अब्दुल क़ादिर ऐं अब्दुल क़ुद्दूस चांडियो फौत थी विया। इलाइक़े में वधंदड़ ओड़ीअ जे वबा ते ज़ाब्तो आणण लाइ सिहत खाते के बि उपाउ न वरिता। पाकिस्तान का नंबर 1 ट्रैक्टर टायर